अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में आवां तव्हांजो मेज़बान वकास जो हुयो। असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर तज़ीह निगार गुलाम नबी मोराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि हर हफ़्ते अंदरि बात शाम 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ तव्हां रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। सर, मुल्क में इलेक्शन जी गेमा गेमी शुरू थी वई आहे, छा चवंदा तव्हां हिन हवाले सां? ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हिन मुल्क में शुरू खां जमहूरियत हुजे हा त अॼु हीउ मुल्क मुख़्तलिफ़ हुजे हा, सही, पर बदकिस्मती आहे त जमहूरियत जो बुनियाद सां सही नमूने में अञा ताईं कोन विझी सघिया आहियूं। न वरी अॻियां नज़र थो अचे सही त भई कुझु सही जमहूरियत जो जे तरफ़ असां वञूं पिया। जी, जहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, जहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधिजनि पियूं। पर हिकिड़ी ॾाढी इंट्रस्टिंग क्लिप आहे सोशल मीडिया ते हले थी। शाहरुख ख़ान हिकिड़ी फिल्म जवान फिल्म जो नालो आहे, जी, उनजो डायलॉग पियो हले त माण्हुनि सां थो मुखातिब थिए, जी, हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां मुखातिब थो थिए त तव्हां कहिड़ी शइ वठणु था वञो, सही, उनखे ठोके वॼे वठाईंदो। दिलो थो वठणु वञो, उहो बि ॾिसंदो त वॼे थो या कोन थो वॼे। तव्हां घर जी खाधे जी शइ गिहु वठणु था वञो या कुकिंग ऑयल वठणु था वञो, उहो बि ॾिसंदो त हुनजी क्वालिटी छा आहे, ठीकु आहे, सिहत लाइ ठीकु न आहे। सही, जेके बि शयूं आहिनि, मतिलबु जेका बि दुनिया में शइ तव्हां वठणु वञो था, तव्हां हिकिड़ी शइ रुॻो हिकिड़ी तॾहिं जेको 5 सालनि में हिकिड़ो दफ़ो वोट ॾियण जो मौक़ो थो अचे जी, त उन ते छो कोन था सुवाल कयो। मुंहिंजी आम माण्हुनि सां, दोस्तनि सां, आम पब्लिक सां मुंहिंजो सुवालु आहे त तव्हां 5 सालनि खां पोइ इलेक्शन थिए थी ऐं तव्हां उन इलेक्शन जी अहमियत खे छो था सम्झो त उहे इलेक्शन माण्हू चूंडिजी ऐं तव्हांजे मुस्तक़बिल ऐं तव्हांजे औलाद जो मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदा ऐं तव्हां उन्हनि खे बिना छंड छाण जे बिना ॻाल्हि जे वोट ॾेई छॾियो ऐं तव्हां पंहिंजी वाग हुननि जे हवाले करे छॾियो। पोइ नतीजो इहो थो निकिरे जीअं हू हलनि था असां, जेको ख़ासि तौर ते सिंध में रस्म रवाज आहे गुज़िरियल के मां त चवंदुसि सिंध में त शुरू खां वठी, पर ख़ासि तौर ते गुज़िरियल 15, 16, 17 सालनि खां त तव्हां सुवाल न कंदो त इन क़िस्म जी लीडरशिप ईंदी जेका सिंध में अचे पई, जेका पंहिंजा पेट भरींदी, पंहिंजे लाइ मराहतूं वठंदी, जेका पंहिंजा दुबई में लंडन में ऐं इन पासे वञी पंहिंजियूं प्रॉपर्टीज़ ठाहींदियूं तव्हांजे पैसनि मां, तव्हांजे रोडनि जे पैसनि मां, तव्हांजे स्कूल जे पैसनि मां, तव्हांजे इस्पतालुनि जे पैसनि मां, तव्हांजे नालियुनि ऐं ड्रेनेज जे पैसनि मां, उहो वञी था उते वठनि ऐं तव्हांखे उन गंदगी जो ढेर में छॾे था वञनि। तंहिंजे करे जेकॾहिं हिकिड़ो सुवालु कयो तव्हां पंहिंजे उन्हनि नुमाइंदनि खां वोट ॾियण वक़्तु जेके तव्हां खां वठण था अचनि, नाज़रीन तव्हां पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि जी ज़िंदगी बहितर कंदो। उहो सुवालु आहे त तूं ईंदड़ 5 साल तूं मुंहिंजे लाइ छा कंदे। उहो सुवालु आहे त तूं ईंदड़ 5 साल मुंहिंजे ईंदड़ नसुलनि लाइ छा कंदे। तूं मुंहिंजे उन्हनि नौजवाननि खे, मुंहिंजे मुस्तक़बिल जे मामारनि खे तइलीम ॾींदे या कोन ॾींदे, तइलीम क्वालिटी वारी ॾींदे या इहा तइलीम ॾींदे जेका सिंध में हले पई कापी कल्चर वारी, जो जंहिं MA कई आहे उनखे MA पॉलिटिकल साइंस बि लिखणु कान थी अचे। तव्हां महिरबानी करे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो कयो ऐं हिन ॻाल्हि खे महसूसु कयो ऐं सम्झो त इहो 5 सालनि में हिकिड़ो दफ़ो जॾहिं तव्हांखे मौक़ो मिले थो, इन जो सही फ़ाइदो तॾहिं तव्हांखे मिलंदो जॾहिं तव्हां इहो सुवालु कंदो उन अवामी नुमाइंदे खां। बदकिस्मती सिंध जी आहे त असां वटि जाइल घणा आहिनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि से बि जाइल थियो वञनि। तंहिं करे असांजो कमु आहे, मौलवी छा कंदो आहे, वाइज़ ई कंदो आहे न, जी, या जेको तरावी पढ़ाईंदो आहे उहो क़ुर जी क़राती कंदो आहे न, जी, पर ॻाल्हि आहे त फॉलोअर्स जेके आहिनि, जेके उनजा पोइ ॻानी आहे, जेके ॿुधण वारा आहिनि, उहो केतिरो था उनखे ॻाल्हि खे पंहिंजे सीने में लाहिनि। सही, सो असां सिंध जे माण्हुनि खे इहो चवंदासीं त महिरबानी करे तव्हां पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि लाइ सुवालु कयो सही, ऐं उहो सुवालु इहो कयो, भली केरु बि हुजे, शाह हुजे, पीर हुजे, वॾेरो हुजे, ख़ान साहिबु हुजे, मीर हुजे, पीर हुजे, उनखां इहो सुवालु कयो त तूं हाणे हिन महिल ते जेको थियो सो थियो, असांजी तइलीम तबाह आहे, असांजी सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि के, असांखे दवाऊं दरमल कोन थो मिले, असांजी ज़िंदगी अजीर न आहे, रोज़गार कोन्हे, तव्हां हींअर सुवालु पुछो। नाज़रीन तव्हां सुवालु पुछो, तव्हांखे उन सुवाल जो हक़ु आहे। इहो सुवाल जो 5 सालनि में हिकिड़ो दफ़ो ई तव्हांखे मौक़ो मिलंदो जेको हिन ईंदड़ चूंडुनि में आहे। ऐं उहो सुवालु पुछो त तूं जॾहिं चूंडजी ईंदे, असां तोखे वोट ॾियूं त तूं वटि कहिड़ो प्लान आहे, कहिड़ो प्रोग्राम आहे असांजे लाइ ऐं असांजे ईंदड़ नसुलनि लाइ। सही। अच्छा सर, पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन तरफ़ां PTI जे चूंड निशान बदिल ॾिनल फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो ऐं PTI जो बेट जो निशान बहाल थी वियो आहे। सुठो थियो, तमामु घणी तनक़ीद हुई हिन ते, जी,
तमामु घणी तनक़ीद सोशल मीडिया ते बि अदरवाइज़ बि सही। त भई ॻाल्हि आहे त जहिड़े नमूने नवाज़ लीग जूं चूंडूं थियूं आहिनि या ॿियनि सियासी जमातुनि जूं चूंडूं थियूं आहिनि, चूंडूं थींदियूं आहिनि रुॻो हिकिड़ी जमात इस्लामी जी सही। जेके उहो उन में वाक़ई मेरिट ते थींदियूं आहिनि। तव्हां ॾिसो उन में ख़ानदानी सियासत कान्हे का, जी बाक़ी ॿियूं जेके जमातूं बि आहिनि सभु ख़ानदानी सियासत आहे। सही। मौलाना फज़ल रहमान जी आहे त उनजे अबे ॾाॾे खां इहा जमात उनजी आहे। पीपुल्स पार्टी आहे त अबे ॾाॾे खां जिन जी आहे तिन जी आहे। सही। नवाज़ लीग जी आहे त अबे ॾाॾे खां उन्हनि जी आहे, ॿियो केरु नथो थी सघे, ॿियो पर बि नथो खणी सघे। मूंखे तजुर्बा आहे इन्हनि पार्टियुनि में केतिरा लेफ्टिस्ट ऐं जेको आहे पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, जी। उहे बि उते नंढड़े ज़ाइज़ कुझु हुजे, बिलावल हिकिड़ो जूनियर छोकिरो आहे, उनखे को तजुर्बो कोन्हे को, सही। उनजे लीडरशिप में अंदरि कमु करण लाइ तयारु आहिनि, उनजी छिड़िमिन ॿुधण जे लाइ तयारु आहिनि। सो ॻाल्हि आहे त हिन मुल्क में इंसाफ़ वारी जेसिताईं पूरी मुकमिल असां इंसाफ़ जी बुनियाद न विझंदासीं तेसिताईं कुझु न थींदो। ॻाल्हि बैट जी न आहे, ॻाल्हि आहे त जहिड़े नमूने ॿियनि जूं चूंडूं थियूं आहिनि तहिड़े नमूने जूं बि चूंडूं थियूं आहिनि। सही। हाणे ॻाल्हि आहे त तव्हांखे छो त नथो वणे इन जो मुंहुं, जी PTI जो नालो नथो तव्हांखे वणे, तंहिं करे तव्हां उनखे चओ त बाबा इहो तुंहिंजी बैट तोखे न मिलंदी, निशान न मिलंदो। जी। त इहो लेवल प्लेइंग फील्ड न आहे ऐं इहो इंसाफ़ बि न आहे। तंहिंजे करे पेशावर हाई कोर्ट इहो तमामु सुठो कमु कयो आहे जो एटलीस्ट इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी कई आहे। सही। अच्छा सर, समूरी पार्टियुनि जे उम्मीदवार नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया आहिनि ऐं जिन जा जांच पड़ताल बाद फार्म मंज़ूर थियणु शुरू थी विया आहिनि। बिलाल भुट्टो, आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, मरियम नवाज़, समूरनि जा फार्म जेके मंज़ूर थियनि पिया, छा चवंदा? केरु न कंदो मंज़ूर हिन शहनशाह इहे किंग फैमिलीज़ आहिनि, इहे सभु हिन मुल्क ते बादशाहत करण जे लाइ आया आहिनि। जी हिन जे रस्ते में केरु ईंदो? सही। मुंहिंजे तुंहिंजे रस्ते में ईंदा। इन्हनि जे चवण ते तुंहिंजो असांजो रिटर्निंग ऑफिसर फॉर्म बहाल न कंदो सही। या कैंसिल कंदो या उॾाए छॾींदो। बाक़ी सुवालात इहे जेके बि इहे गुज़िरियल जेके पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग 88 खां वठी, नवाज़ लीग ख़ासि तौर ते 81 खां वठी पावर में आहे, पीपुल्स पार्टी 71 खां 77 ताईं पावर में हुई, जी वरी 88 खां पोइ वरी पावर में रहंदी आई आहे, सही। वक़्तन फ़वक़्तन। हिननि जा पंहिंजा ऑफिसर रखियल आहिनि, सिंध पब्लिसिस्ट कमीशन जे थ्रू जेके ऑफिसर आहिनि हिननि जा पंहिंजा मुलाज़िम आहिनि जहिड़ा, सो उहे सभु हिननि जी ॻाल्हि कंदा न। सही। हिननि खे केरु क्वेश्चन कंदो? हिननि खे अॼु ताईं कंहिं क्वेश्चन कोन कयो आहे। उनजो रीज़न आहे जो पाकिस्तान तरण जे बजाए ॿुॾण वारी सूरत हाल में आहे, मकरूज़ आहे, सिस्टम्स इदारा तबाह बर्बाद आहिनि। सही। अच्छा सर, इलेक्शन कमीशन अंगखर जारी करे छॾिया आहिनि, उन्हनि चयो आहे मुल्क में 28,626 उम्मीदवार चूंड विढ़ंदा। और ॾिसो क़ौमी असैम्बली जे लाइ जी चइनी सूबाई असैम्बलियुनि जे लाइ सही। 1085 सीटुनि ते सही। 28,626 उम्मीदवारनि जा नामज़दगी फॉर्म नॉमिनेशन पेपर जमा जी। कराए विया आहिनि, जंहिंमें क़ौमी असैम्बली में 226 जनरल सीटुनि ते जी जेको आहे 7,242 मर्द ऐं 471 उम्मीदवार आहिनि, औरतूं उम्मीदवार आहिनि। औरतूं उम्मीदवार आहिनि। जी उनखां पोइ इस्लामाबाद जे 3 सीटुनि ते 182 मर्द ऐं 86 औरत उम्मीदवार फॉर्म भराया आहिनि। सही। पंजाब असेंबली में 297 सीटुनि ते 8,000 खां वधीक उम्मीदवारनि फॉर्म भराया आहिनि, जंहिंमें मर्द औरतूं शामिल आहिनि। सही। सिंध असेंबली 130 सीटुनि ते 4,060 मर्द ऐं 2,005 औरतुनि फॉर्म जमा कराया आहिनि। सही। KPK जी असेंबली 115 सीटुनि ते 3,349 मर्द 115 औरत उम्मीदवारनि फॉर्म जमा कराया आहिनि। बलूचिस्तान असेंबली जी 51 सीटुनि ते 1,743 मर्द ऐं 45 औरतूं उम्मीदवारनि फॉर्म दाख़िल जमा कराया आहिनि। सही। हाणे मां सम्झो हिकिड़ो ॾींहुं अञा ॿियो बि आहे या 2 ॾींहं आहिनि, हिकिड़ो ॾींहुं आहे अञा हिननि खे जेका जांच पड़ताल थींदी फॉर्मनि जी। जी उनखां पोइ पहिरीं जनवरी खां पहिरीं सही। उन्हनि एतिराज़ बेतराज़ ठंड ठाण करे फाइनल लिस्ट लॻी वेंदी। सही। अच्छा सर, इलेक्शन कमीशन ईंदड़ आम चूंडुनि जे लाइ उम्मीदवारनि ऐं पोलिंग एजेंटनि लाइ 80 नुक़तनि ते ॿुधल चूंड ज़ाब्ता इख़लाक़ जारी करे छॾियो आहे। उन्हनि चवण त निगरान हुकूमत चूंड मुहिम में हिसो न वठी सघंदी, फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते पाबंदी हूंदी। उहो अदरवाइज़ बि तव्हांजे आइन में लिखियलु आहे सही। त तव्हां फ़ौज ते ऐं जुडिशरी ते तनक़ीद नथा करे सघो, तव्हांजे आइन में लिखियलु आहे। तंहिंजे करे उन रिमाइंड कराई आहे उन्हनि त बाबा हीउ कानून अथव, क़ाइदो अथव, हिन खां हेॾे न हटिजो। सही। त इहे बाक़ी त हाणे जेसि ताईं सुवालु आहे त हर इलेक्शन में अहिड़ा क़ाइदा कानून
बिरंड थींदा आहिनि। जी मूं हुन प्रोग्राम में केतिरा दफ़ा चयो आहे त 1979 में जेका ज़ियाउल इलेक्शन कराई तंहिंमें मां बि रिटर्निंग अफ़सर हुउसि, सही तंहिंजे करे मूं इहो सॼो चटियो, सॼो क़ाइदनि कानूननि जो चिठो। जी उनखां पोइ वरी ट्रेनिंग कई प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जी हिकिड़ो ॾींहुं, जी ऐं उनखां पोइ असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जी ट्रेनिंग कई। सही ऐं इलेक्शन हिकिड़ो वॾो इशू आहे जेके जंहिंखे ऑफकोर्स माण्हू ट्रेंड माण्हू ई उनखे कंडक्ट कंदा ऐं ट्रेंड सही। माण्हू उनखे पार पहुचाईंदा। ब्रेक जो वक्त हुआ सर, नाज़रीन शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर, शिकायतनि बाद इलेक्शन कमीशन समूरी पार्टियुनि खे लेवल प्लेइंग फील्ड ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं हुन इलेक्शन कमीशन चयो आहे त हुकूमत चीफ सेक्रेटरीनि DCs SSPs खे लेवल प्लेइंग फील्ड ॾियण जो पाबंद बणाए। निगरान हुकूमत। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जी त जेके असिस्टेंट कमिश्नर जी इंटीग्रिटी तव्हांखे हाणे ऑफिसरनि जी ख़बर पइजी वई आहे न, जेको कॾहिं बि कोन ॿुधोसीं त मोटरवे जा पैसा आया बिलियन 4 बिलियन डिप्टी कमिश्नर खणी भॼी वियो। सही इहो डिप्टी कमिश्नर हो। जी असिस्टेंट कमिश्नर इहे आहिनि रिटर्निंग ऑफिसर। इन में घणो परसेंट माण्हू आहिनि जिन जी इंटीग्रिटी ठीकु आहे, जेकी मुल्क सां वफ़ादार आहिनि, पंहिंजे ज़मीर सां वफ़ादार आहिनि ऐं पंहिंजे ज़मीर जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो न कंदा। हार्डली 2-5% खां वधीक कोन्हनि खे। सही इहे सभु परचेजेबल कमोडिटी आहे। अॼु मां ॿिनि सरकारी इदारनि में वियुसि 12 खां पोइ, हिकिड़ो ईअं चकर बि ॾियणु वियुसि, हिकिड़ो कमु हो मुंहिंजो। जी एतबार कंदो ताला ॾिना पिया ऑफिसरनि जे कमरनि खे, को शर्म हया कोन हो। अबा किथे आहिनि तव्हांजा ऑफिसर? चइसि कोर्ट विया आहिनि। थोरी देरि पहिरीं मूंखे हिकु ऑफिसर ॿुधायो त मां मोकल ते आहियां, मां लाहौर पहुतो आहियां ऐं बाक़ी तव्हां सां वञो, तव्हांजो माण्हू तव्हांखे कमु करे ॾींदो। हाणे मुंहिंजो छो था कूड़ ॻाल्हाई? हो वेठो लाहौर में ऐं तूं वेठो चईं त साईं जेको आहे सो कोर्ट वियो आहे। सही सो हिकिड़ी टिपिकल माहौल आहे सिंध हुकूमत जो ऐं सिंध जे अफ़सरनि जो। ऑफिसर सुता पिया आहिनि निंड में, साईं कोर्ट में आहे। अहिड़ो बहानो मिली वियो आहे। ख़ुदा जो डपु न आहे। सही जॾहिं ख़ुदा जो डपु जंहिं समाज मां निकिरी वञे अदा, सही उहो समाज ॾाढो ॾुखियो थींदो आहे। सही। अच्छा सर, सुप्रीम कोर्ट PTI बानी ऐं शाहूद कुरैशी जी साइफर केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, छा चवंदा? ॾिसो, हाणे ॻाल्हि इहा आहे त असां कोन थींदा आहियूं जेको हिकिड़ो मामिलो आहे कोर्ट में तो हले हुन ते वेही तबसरो कयूं। जी पर साइफर केस जेको आहे सो उन में केतिरी जान आहे, ऑन द फेस ऑफ इट रुॻो इहो ॾिसणो पवंदो त सिक्योरिटी काउंसिल बि जेका पाकिस्तान जी आहे, जी सभिनी इन ॻाल्हि खे मञियो, इहा ॻाल्हि चई त बाबा इहो अंदरूनी मामलनि में मुदाख़लत आहे जी इन लेटर ते। पोइ कीअं ॿिनि माण्हुनि खे काबू करे सघंदा, या त सिक्योरिटी काउंसिल सभिनी खे काबू कनि। पर बहरहाल इन में मुंहिंजे ख़्याल में त तूं असां सह जी खल आहियूं, जी पासो कयूं त चङो आहे। सही। अच्छा सर, शाहूद कुरैशी खे ज़मानत बावजूदि हुन ताईं आज़ादु कोन थियो आहे ऐं DC रावलपिंडी हुनखे 15 ॾींहंनि जे लाइ नज़रबंदि करे छॾियो आहे। हा हा, उहो त कोशिशि कंदा, हर का कोशिशि थींदी, पर इहो सही अल्लाह अकबर, पाकिस्तान खे पाकिस्ताननि खां बचायो बसि। असां पाण तबाह बर्बादीअ जा आहियूं। असां हिकिड़े ज़माने में ॾाढा करेक्टर वारा माण्हू हूंदा असांजा ऑफिसर ब्यूरोक्रेट, सही ऐं बीह रहंदा। हाणे उहा ॻाल्हि कान्हे, हाणे दुकानदार आहिनि, ऑफिसर दुकानदार आहिनि। सही धंधो दाड़ी जितां थींदो या मुस्तक़बिल जिते हूंदो उहो कंदा। त तंहिं करे कमिश्नर हुजे, डिप्टी कमिश्नर हुजे, SP हुजे, DIG हुजे, हर को माण्हू पंहिंजो कमु करण आयो आहे। काम हो आपका और नाम हमारा हो जाए वारी ॻाल्हि आहे। अच्छा सर, बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PP हुकूमत में अची वफ़ाक़ जूं 17 वज़ारतूं ख़तमु कंदी, जिन सां सालानो 100 अरब रुपया ख़र्च थींदा आहिनि। पोइ भला हिन महिल ताईं तव्हां PDA में हिसो तव्हां छो न कयो? तव्हांखे कंहिं झेलियो त जॾहिं अरिड़हीं तरमीम थी वई त 2008 खां 2013 ताईं तव्हांजी हुकूमत हुई। सही तव्हां कयो आहे न, करिणो हो तव्हांखे त कयो आहे न। बाक़ी तव्हां अजय नारायण मां फ़ाइदो कहिड़ो आहे? जॾहिं तव्हां तॾहिं कोन कयो ऐं वरी पोइ कॾहिं डिमांड कान कई, त हाणे हिन इलेक्शन में अची तव्हांखे इहो थियो आहे त तव्हां 17 खाता ख़तमु, तॾहिं करणु खपंदा 17 ई खाता। जी हिन जी का अहमियत कान हुई, तव्हां न कयो। हाणे इहो ॿेली ख़ुदार आहे, जी खतनि सां माण्हुनि जो कुझु कोन्हे। माण्हुनि जे लाइ आहे छा, तव्हां वॾो ॿुधायो।
जेका सिंध जी तबाह थियल तइलीम आहे उनजे लाइ छा आहे? सिंध जो माण्हू जेको तबाह बर्बाद आहे, जंहिंखे पीअण जो पाणी मुयसरु न आहे, उनजे लाइ तव्हां वटि छा आहे? ख़ुदा जा बंदा, ॾाढो ॾुखियो जवाबु ॾींदो तव्हां मथे। ॾाढी वॾी ज़िमेदारी आहे जॾहिं तव्हां सियासत में अचो था। त असां त सम्झूं था मस्करी आहे, ॾोकड़ कमाइण था अचूं, पर जॾहिं सियासत में अचो था तव्हांजे मथां अलाह जी ज़ात बाबरकात हिकिड़ी वॾी ज़िमेदारी थी विझे त तव्हां हिननि माण्हुनि जा मुस्तक़बिल जा, हिननि जा मामार आहियो। सही। असां वटि मामार आहिनि ई कोन, असां वटि फुर लुट आहे, तबाही बर्बादी आहे, मसमार थो सोसाइटी, मसमार थियल आहे, माण्हू मसमार था थियनि। तव्हां सां ॻाल्हि कई छा हुनजो छा ॾींदा, पर इहो चवणु आहे त 300 यूनिट ताईं सोलर बिजली मुफ़्त ॾींदासीं, यूथ कार्ड किथां आणींदासीं। ॾींदा? पहिरीं त ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, पहिरीं नज़र त अचे न। जी। पीपुल्स पार्टी मेरे गांव में बिजली आई है, मेरे IPPs खे ठेका ॾिना। सही। उहो ठेका अञा ताईं पाकिस्तान लोड़े पियो। नवाज़ शरीफ़ मोटरवेज जा ठेका ॾिना, उहो पाकिस्तान अञा ताईं लोड़े पियो थो। तॾहिं जे रेलवे ते ध्यानु ॾियनि, रेलवे ठही वञे हा त अॼु घणा काफ़ी मसइला हल थी वञनि हा। ॻाल्हि आहे त इहे ॻाल्हियूं असां जूं खोड़ ॿुधल आहिनि। असां पंहिंजे भाइरनि खे, नए नसुल जे दोस्तनि खे चवंदासीं त इन्हनि ॻाल्हियुनि में न अचिजो। बाक़ी तव्हां सुवाल ज़रूरु कयो जेको मूं पहिरीं चयो आहे। आसिफ ज़रदारी साहिब जो बि इहो चवणु आहे त पीपल्स अकेली पार्टी आहे जेका हिन मुल्क खे मसइलनि मां कढी सघे थी, ऐं असां वटि अवामी ख़िदमत जो रिकॉर्ड मौजूदु आहे। हा, ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टी अवामी ख़िदमत जेका सिंध में कई अथनि उहा त सभिनी खे ख़बर आहे। जी। पीपुल्स पार्टी खे शाबस आहे। 15 सालनि में सही। सिंध जा केतिरा ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, जेको रिकॉर्ड आहे, जेको हिन दौर में थियो आहे, 15 सालनि में थियो आहे। सही। सिंध जा स्कूल केतिरा तबाह थिया आहिनि, हिन दौर में थियो आहे। सिंध जी तइलीम केतिरी तबाह थी आहे, हिन दौर में थी आहे, 15 सालनि में ख़ासि तौर ते थी आहे। तंहिं करे यार ॻाल्हि मूंखे त कान थी ॻाल्हि, न को ज़रदारी साहिब जी, न की सम्झ में अचे या मथे में वेहे। सही। हाणे सिंधी माण्हुनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे। अच्छा, पीपुल्स पार्टी इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी सिंध में पुलिस ऑफिसरनि जी ताज़ी बदिलियुनि ते एतिराज़ बारे छॾियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त चवणु आहे त सिंध में SSPs खे बदिली करे धांधली कई पई वञे। हा हा, जेके ईंदा से बि तव्हांजा ख़लीफ़ा हूंदा, कुझु बि कोन्हे। भली हाणे ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, सही। पीपुल्स पार्टी उन हिसाब सां पुराणी पार्टी आहे, ऐं ख़ासि तौर ज़रदारी साहिब जे वाॻूं संभालण खां पोइ तमामु हिकिड़ी एक्टिव ऐं पंहिंजे सभिनी जेके कार्ड्स आहिनि उनखे केयरफुली ऐं इशारी सां खेॾंदी आहे। इहे कार्ड्स खेॾण तो का नई ॻाल्हि त कान्हे। त करे जेको चवनि सो चवनि, पर इहे जेके नवां आया आहिनि इहे आसमान मां तुरे आहिनि, उब मां तुरे ॾे आहिनि, हितां ई ज़मीन मां आया आहिनि, इहे ई केॾां वेंदा हुजणु खपनि हा। पहिरीं हमेशह जजिस थींदा आहिनि, रिटर्निंग ऑफिसर, जंहिंमें चवंदा आहिनि त असांखे फ्री ऐं फेयर इलेक्शन कराइणी आहे। हिन भेरे जिन इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे इलेक्शन में मेन रोल ॾिनो आहे, उनजो मक़सदु इहो आहे त जीवे कयो। पर छॾ, तूं ग़रीब जो ॿार, मां बि ग़रीब जो ॿार, अजाए छो थो मसइलनि में पाण खे विझी। अच्छा सर, हमज़ा शहबाज़ चयो आहे त पार्टी लाइ मार खाईंदड़ ऐं पुराणा वर्कर्स खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे टिकेटनि में। हमज़ा नवाज़ चयो आहे। हमज़ा शहबाज़। हमज़ा शहबाज़ चयो आहे। त अहिड़ो नवाज़ थोरो शहबाज़, ॻाल्हि साॻी आहे। सही। करण वारा केरु आहिनि? संदसि पीउ चाचो, संदसि ई फैमिली न। हाणे पार्टीअ में कुर्बानी ॾियण वारा माना त वरी उतां उन सेक्शन जो लीडर थियणो आहे मूंखे। सही। त पोइ ॾिसो, मैं ग़लतो की थी न तोड़ी। ॻाल्हि आहे त जहिड़ी धूड़ तहिड़ी छाई। हिकिड़ो असां वटि माण्हू हूंदो, चवंदो पोखीसीं धूड़ ॼाई छाई। सही। सो हिन मुल्क में धूड़ ऐं छाई कसरत में मौजूदु आहिनि, बाक़ी कुल ख़ैरु। ख़ुर्शीद शाह साहिबु चयो आहे त 15 साल नवाज़ लीग सां गॾु हलियासीं, इन करे पंजाब हथनि सां विञायोसीं। इन में त को शक कोन्हे। ख़ुर्शीद शाह उहो पीपल आहे जेको भुट्टे साहिब जे दौर खां वर्कर आहे। ठीकु। ऐं उहो वणे बि कोन थो। हाणे लोकल मां थो दोस्तनि खे ॿुधायां त ख़ुर्शीद शाह एतिरो ज़रदारी साहिब खे कोन थो वणे, छो त इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करे। ख़ुर्शीद शाह जॾहिं हिकिड़े ज़माने में ज़रदारी साहिब मंज़ूर वटू खे सिंध जो, पंजाब जो सदर कयो पीपुल्स पार्टी जो, तॾहिं बि एहतजाज कयो त छा पिया कयो। ऐं उन ॾींहुं मां लाहौर में लथो हुउसि त तंहिं ॿ मुख़्तलिफ़ सेक्शन सां, हिकिड़ा वर्कर्स जा सेक्शन क्राउड हो ऐं हिकिड़ो मंज़ूर वटू जो तमचो सेक्शन हो। ऐं उन्हनि नारा पिया आहिनि, मंज़ूर वटू मुर्दाबाद न खपे। ज़रदारी साहिबु रखी वियो हुनखे। सो ॻाल्हि आहे त हीअ पार्टी में अॼु बि हिकिड़ो तबिको आहे जेको ख़ुर्शीद शाह जो सां जेको आहे फ़िक्र जो माण्हू आहिनि, उहे पासीरा आहिनि तक़रीबन सभु।
ऐं ख़ुशी छा छो त उहा साइज़ अख़्तियार करे वियो आहे, न त ज़रदारी साहब मिंट करे सही पर कढण में। अच्छा सर, मुल्क में महांगाई जी मजमूई शरह 42% खां वधीक रिकॉर्ड थी वई आहे, छा चवंदा? 42 त ॾिसो कहिड़ी ॻाल्हि ॿुधो, भई इस्लामाबाद जा माण्हू था डिटरमिन कनि न। जी 42 किथे आहे? 42 किथे आहे? 70। तव्हां गूगल ते वञो त तव्हां ॾिसंदो त 75% थो चए त सिंध जे ॿहिराड़नि में गुरबत आहे। 42 कहिड़ी शइ आहे? हीअ त इस्लामाबाद जा कामोरा वेही था ठाहिनि पंहिंजी हथरादूश, ऐं उनखां पोइ जेतिरी घटि कटौती करे जेको को अचनि थो कनि था। न 75% गुरबत आहे, उनखां वधीक सिंध जे ॿहिराड़नि में। मां सिंध जे ॿहिराड़नि जी ॻाल्हि कंदुसि, छो त असांजो सिंधी चैनल आहे, उनजो मक़सदु बि आहे त असांजो प्रोग्राम बि सिंधी माण्हुनि लाइ आहे। असांजो मक़सदु बि सिंधी माण्हुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करणु आहे। सब ब्रेक जो वक़्तु थियो आहे, नाज़रीन सां शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर, बलोचिस्तान में औरतुनि जो निकितल लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुतो, जिथे औरतुनि ऐं ॿारनि मथां पुलिस तरफ़ां तशदुद करे खेनि गिरफ़्तार कयो वियो। वरी इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम बाद हुननि खे आज़ादु कयो वियो ऐं हुकूमत कमेटी बि जोड़ी छॾी हुननि सां ॻाल्हियुनि जे लाइ। ऐं हुननि जो चवणु आहे त असांजा साउंड सिस्टम बैनर्स नामालूम हथियारबंद खणी पटे हलिया विया आहिनि। ॿुधो, अंग्रेज़ बि ईअं ज़ुल्म न कयो। जी जॾहिं असां कानूनी हुआसीं, अंग्रेज़नि असांखे फतेह कयो। हा, उन्हनि सां हुर मुजाहिद हुर विढ़िया, त उहा अलॻि ॻाल्हि आहे, उन्हनि कयो। पर आम तौर ते हुननि सिविल सोसाइटी खे, माण्हुनि खे फैसिलिटेट कयो। पर ज़ाहिर आहे हुकूमत जो जेको मफ़ाद हूंदो उहो हुन ते उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हीअं कॾहिं असां कोन ॾिठो त औरतुनि सां इहा ट्रीटमेंट थिए। कहिड़ो फ़र्क़ु थो पए, अची वेही रहनि, छा भली तव्हां ॻाल्हियूं कयो हुननि सां, हुननि खे तव्हां उन्हनि जे मसइलनि खे ॿुधो, मसइलनि खे हल कयो। छो त उन्हनि जी ख़ासि तौर ते हुजे था त वज़ीर अज़म बलोचिस्तान जो आहे, त तंहिंजे करे उन्हनि खे उन बलोचिस्तान जे वज़ीर अज़म ते इहा ज़िमेदारी ज़रूरु आहे त बलोचनि खे अहिड़े इहा तकलीफ़ न थियणु खपे। हा, जेका थी आहे, इहो अज़ाब उन्हनि खे न ॾिसणो खपे हा, औरतुनि खे, बचनि खे, नंढनि खे, हिन सर्दियुनि में जेको इहो वॾो सख़्तु गुनाह अज़ीम कयो आहे हुकूमत पाकिस्तान। नंढड़ा ॿार मासूम, इहो त इसराइली कंदो फ़लस्तीन सां, बाक़ी मुस्लमान सां थोरी कंदो। ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट पंहिंजे माण्हुनि सां, असां अञा ताईं सबक़ु न सिखियो त ईस्ट पाकिस्तान में छा कयोसीं, उहो बांग्लादेश ठही वियो। अञा ताईं सबक़ु न सिखिया आहियूं। तव्हां ग़रीब माण्हुनि सां छो था ज़ुल्म कयो? ऐं उन्हनि जी हिकिड़ी डिमांड आहे, ग़लति या सही, तव्हांखे ॿुधणी आहे, वरी उनखां पोइ भला विहणु था चाहिनि, वेही रहो। अवामी हुकूमत हुजे, बाबा देगियूं पहुचायो, उन्हनि खे मानी मानी खारायो, वेठा हुजनि, जॾहिं थकिजनि त पोइ ॻाल्हाईंदासीं। त हीअ त अजब किसो आहे। लछूं हणो, उन्हनि खे नियाणियुनि खे ॿधो, नियाणियुनि खे मारियो, तव्हां कयो छा पिया? त तव्हां बलोचिस्तान खे हथ सां धिको पिया ॾियो त बाबा तूं निकुर जान छॾाए। कोन यार, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिन मुल्क में सियासी सूझबूझ लॾे वई आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जा केतिरा नताइज निकिरंदा आहिनि, ख़तरनाक। सही। अच्छा सर, पीटीआई अॻवान हलीम अब्दुल शेख जा नामज़दगी फार्मत करे छॾिया इलेक्शन कमीशन। हा, पोइ छा फ़र्क़ु थो पए हुन सां? हलीम अब्दुल शेख ते के केस बेस हूंदा या छा हूंदो, हुनजे करे पोइ हुनखे मिड़ेई। सही। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त MQM बि चई चुकी आहे, ऐं तव्हांजो GDA बि चई चुको आहे त इलेक्शन कमीशन जेका सिंध जी आहे, उहा पीपल्स पार्टी जे इशारनि ते नचे थी। सो उहो पोइ हलीम अब्दुल शेख वरी कीअं बीहणु ॾींदा? हाणे वेंदो मथे कोर्ट में, पोइ छा थो थिए? छो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आख़िरी थोरी आहे, वेंदो कोर्ट में। पाण जेकॾहिं केस क्लियर अथसि त थी वेंदो वरी। निगरान वॾे वज़ीर चयो आहे त सिहत खाते जी कारकर्दगी मां मुतमिन न आहियां ऐं सिंध में अञा बि घोस्ट स्कूल मौजूदु आहिनि। मरीज़नि सां मुलाक़ात करण खां पोइ ख़बर पई त हुननि जो सिहत जो सहूलियतूं आहिनि, उहे मुनासिब न आहिनि। यार, पोइ भला तोखे केरु थो मना करे त तूं एक्शन न वठि? तोखे कहिड़ो लाचार हो जो तूं चीफ मिनिस्टर सिंध जो थियो आहीं? जे थियो आहीं त ॻाल्हियूं न कर। जेको तुंहिंजो हिसे जो ॾियो आहे पंहिंजो ॿारु, मूंखे ॿुधायमि तव्हांखे, मूंखे मिलियो US काउंसलेट में, त मूं चयोमांसि, मूं चयो त चई थोरे से टाइम के लिए मैंने कहा जो भी है अपने हिस्से का दिया जलाएं। न त पोइ छो आयो? हिन खां पोइ न थियो आहे, न थी आहीं चीफ मिनिस्टर। थियो आहीं
त तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे बिल्कुलु स्कूलनि जी हालत तबाह आहे, तइलीम जी हालत तबाह आहे, सिहत जे सहूलियतुनि जी हालत तबाह आहे, सिविक एम्यूनिटीज़ जी हालत ख़राबु आहे, माण्हुनि खे पाणी पीअण जो कोन्हे। थींदो त अलाए छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, वॾो वॾो पुछाणो आहे, हुकुमरान खां वॾो पुछाणो आहे, जेको हुकुमरानी हले थो न टूं 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 गाॾियुनि में, वॾो पुछाणो आहे। सर ही जेको इलेक्शन अचनि पियूं पोइ आवाम त पुछाणो करे सघी थी न? अवाम पुछाणो थो करे, पर अवाम वीचारे जा हिननि इहो कयो आहे जो कुकड़ जा खंभ कढी, जी हिकिड़ो दफ़ो नाज़ी हिटलर जी कुकड़ खणी आयो पार्लियामेंट में, उनजा खंभ हिकिड़ो हिकिड़ो कढी उछलाई ॿाहिरि, सही, ऐं पोइ दाणो उछलाईंदो वियो, खीसे में दाणा उछलाईंदो वियो, कुकड़ पोयां पियो वञे उनजे, ऐं वरी पेरनि में पइजी वियुसि। सो चई त अणसुधरियल मुल्कनि जा हुकुमरान पंहिंजे अवाम सां ईअं कंदा आहिनि, खंभ कढी छॾींदा आहिनि जीअं भॼी न सघनि, उॾामी न सघनि, ऐं ईअं दाणो ॾींदा आहिनि त उन्हनि जो एतिरो थिए जो पेरनि में पिया हुजनि। सो इहो सिंध पाकिस्तान में इहो मॉडल आहे पॉलिटिक्स जो। सही। अच्छा सर, कलंदर लाज दरगाह तां 1,34 लख रुपए जो सोन ऐं चांदी चोरी थी वई आहे। औकाफ खाते दरगाह जे मैनेजर ज़ुबैर बलोच खे मुअतल करे छॾियो आहे। हुन एतिराफ़ बि कयो आहे त मुंहिंजी ग़लती आहे। बसि हाणे जॾहिं न तव्हां बगड़ खे रखवालो रखंदो रिढ जो, रिढुनि जे धण जो, त उहो खाई खाई पूरी कंदो न। सही त हिते त असां वटि त कल्चर उहो थियो ई कोन्हे। तव्हां ऑफिसर जेके ॾिसो, ख़ुदा जो कसम आहे, 18-19 ग्रेड में ॻाल्हाइणो कोन थो अचनि, लिखण त परे थियो। सही। हां जी ॾोढर ते हुकूमत पिया हलाइनि, रुॻो ॾोकड़नि जे शौक़ में आहिनि, ॾोकड़ खपनि, ॾोकड़ मिलनि, मसइला हल करणा न आहिनि। तंहिंजे करे जवाबु मूं तव्हांखे ॿुधायो त हिन जो जवाबु हिन जो हिसाबु किताबु ॾाढो ॾुखियो आहे, जेको ॾियणो पवंदो। पर पोइ हाणे ओसि ताईं त चिड़िया चुग गई खेत, जेसि ताईं माण्हू खे हिसाबु किताबु ॾियणो पवंदो, चवंदो वॾे सभु ईअं थी वियो। दरगाह तां सर चोरी थी मतां थिए ऊंदा त पेर न लही पिरीअ जो। सो ॻाल्हि आहे त जॾहिं उहो ऊंदाई जो वक़्तु आहे त तव्हांखे तव्हांखे पंहिंजे पोयों माज़ीअ में जेके बि आहिनि ॻाल्हियूं सभु यादि ईंदियूं त भेण हीअ बि ग़लति कमु, हीअ बि ग़लति कमु, माण्हू सिर थो वञे हाणे। सही। अच्छा सर, पाकिस्तान जो पासपोर्ट दुनिया जे 4 कमज़ोर तरीन पासपोर्ट में शामिल थी वियो आहे। 199 मुल्कनि जी फ़हरिस्त में 196 नंबर ते अची वियो आहे। कमज़ोर तरीन पासपोर्ट सर। बसि पोइ हुनखे छा मां छा कयां, कीअं मज़बूत कयांसि, कोई इंजेक्शन हणायांसि छा? यार मूंखां सवाल ईंदो पोइ ॼण मां ॿुधाई मज़बूत कंदोसांसि छा? सही। जेके मज़बूत करण वारा आहिनि उहे ॿिए कम में लॻा पिया आहिनि, ऐं तूं मूंखां थो सवाल पुछींदुसि कमज़ोर थी वियो आहे। बाबा इहा कमज़ोरी अहिड़ी अथई जो हिनखे वियाग्रा बि ठीकु न करे। हे तबाही बर्बादीअ जो सिलसिलो बंदि कोन थींदो जहिड़े नमूने असांजो जेको रवैया आहिनि, इहे बंदि न थींदो, ईअं ई पियो हलंदो। सही। प्रोग्राम ख़तम थी चुको आहे। प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा।